जी बिल्कुल, यूनियन काउंसिल कोट जंगू जे पोलिंग स्टेशन सखी हमज़ो खान खोसो में मौजूद आहियूं। यूनियन काउंसिल कोट जंगू में जेके आहे त पोलिंग स्टेशन जो तादाद जेको आहे त 4 आहे। 4 पोलिंग स्टेशन ते जेको आहे त वोटर्स जो जेको तादाद आहे उहो 4700 आहे। ऐं हिते जेको आहे त पीपल्स पार्टी उम्मीदवारनि ऐं आज़ाद उम्मीदवारनि विच में वॾे दंगल जो इम्कान आहे। पीपल्स पार्टी तरफ़ां चेयरमैन ते उम्मीदवार आहे ताहिर हुसैन खोसो ऐं उनजे मुक़ाबले में आज़ाद उम्मीदवार आहे मीर ज़फ़र ख़ान खोसो। जॾहिं त डिस्ट्रिक्ट काउंसिल ते पीपल्स पार्टी जो अली अरमान खोसो ऐं आज़ाद उम्मीदवार फारूक अहमद खोसो विच में वॾे जेको आहे मुक़ाबले जो इम्कान आहे। ऐं हिन पोलिंग ते जेको आहे त सहूलियतुनि जे हवाले सां बि स्पेशल तरीक़े सां वोटर जे वेहण जे लाइ सहूलियतूं कयूं वयूं आहिनि ऐं जेके आहे थधे पाणी जो बि इंतज़ाम कयो वियो आहे। ऐं जॾहिं सिक्योरिटी जी ॻाल्हि कजे त हिते जेके आहे सिक्योरिटी जा बि बहितरीनु इंतज़ामात कया विया आहिनि। ऐं हीअ जेके आहे त यूनियन काउंसिल कोट जंगू जी ताज़ी सूरत हाल आहे। हाणे हलूं था कंहिं ॿिए यूसी तरफ़, उतां जी सूरत हाल खां तव्हांखे आगाह कयूं था। जी